जीअं सिंध क़ौमी महाज शहीद बशीर खान जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र क़ौमी अॻवान मोहतरम डॉक्टर नियाज़ कालानी खे अवाज़ ज़ोरदार तारियुनि में गुज़ारिश कंदुसि पाण कॾहिं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदो। साईं जीएम सैयद सिंध जी तारीख़ में उहो अकेलो वॾो शख़्स हो। हूअं त सिंध जा सभु हीरा, हूअं त सिंध ते सिंधींदड़ सभु अॻवान असांजी अखियुनि जो नूर आहिनि, पर आउं सम्झां थो पियो त उन सभिनी सिंध जे हीरनि ऐं अॻवाननि का हिकिड़ी खूबी या ॿ खूबियूं या टे खूबियूं, पर साईं जीएम सैयद सिंध जे सॼे समाज ते, साईं जीएम सैयद जे फिक्र सिंध जे सॼे समाज ते अदब खां वठी वेंदे शाइरी ताईं, शाइरी खां वठी वेंदे तारीख़ ताईं, तारीख़ खां वठी वेंदे सियासत ताईं, सियासत खां वठी वेंदे मौसीक़ी ताईं को भी जिंदगी जो समाज जो अहिड़ो शोबो न आहे जिते साईं जीएम सैयद जो असर न रहियो हुजे। ऐं आउं सम्झां थो जेतोणीक तमाम घणा बलूंगड़ा अहिड़ा वाकई पैदा थिया आहिनि जिन साईं जीएम सैयद जी फिक्री तौर ते मुखालफ़त कई आहे, पर नवाब खैबश खान वरी बलूचिस्तान जे अॻवान सां गॾु असांजी रूबरू कचल थी, तॾहिं हुन साईं जीएम सैयद खे हिके लफ़्ज़ में ख़िराज अक़ीदत पेश कयो। असां मां मरिन जो अॻवान आहियां, अताला मैगलन जो अॻवान आहे, लिहाज़ा ॿुधाए थो पंहिंजी कहिड़े तौर में लिहासीं। सो बहरहाल असां जीअं सिंध कोई मां तो नई ठही अब्दुल वाहिद आसिफ साहब ऐं आसिफ बरादी खे पंजाब में का कार्यक्रम मोकिलियो वियो ऐं जीअं सिंध कोई मां गुलमत खान जखरानी आऊं रियाज़ साहब ऐं शहीद साहिब कुर्बान कंदो वियासीं। असां कोटिया वियासीं जिते बालाज खान भी गॾु हुयो। बहरहाल थोते नवाब खैबश खान ये अखर ते साईं जीएम सैयद ख़िराज अक़ीदत पेश कंदी। तव्हां मरिन जो सरदार आहियो, अतारा मैगलन जो सरदार आहे, अकबर खान बुगटियुनि जो सरदार आहे। तव्हां वटि साईं जीएम सैयद क़ौम तकलीफ़ कई आहे, तव्हांजो रहबर क़ौम जो सरबराह। साईं जीएम सैयद ते सॼी तारीख़ में साईं जीएम सैयद 56 किताब लिखिया आहिनि, उन खां मथे कुझु छपिया आहिनि, कुझु अञा लॻल आहिनि। हिकिड़ो किताब, फ़क़ति हिकिड़ो किताब लिखत में साईं जीएम सैयद जे ख़िलाफ़ आयो, आज जो हिसाब वधीक ख़बर हूंदी सिंध सुवाल। ॿियो को बि अॼु ॾींहं ताईं जंहिंखे रदी में रदी किताब चइजे त हुन में को वाधारो न थींदो। सॼी तारीख़ में रदी किताब जेकॾहिं इन किताब खे चइजे, इन सरहदनि जे वॾे लिखियो सामान्य सरहदी जेके पीर इब्राहिम सरहदी उन किताब लिखियो जेके शेखुल मशाइख जे नाले सां असांजे मोहम्मद उस्मान नेपराई साहब जवाब ॾिनो, तमामु आलीशान जवाब ॾिनो। ऐं ॿिया जेके बि माना कंहिं में एतिरी तारीख़ी तौर ते हिमत न रही आहे। साईं जीएम सैयद जा तनक़ीद निगाह तमामु घणा पैदा थिया आहिनि। ठीकु आहे, अकबर असांजो हिकिड़ो बुकटी हुयो रहबर डाइजेस्ट में लिखंदो साईं जीएम सैयद जे ख़िलाफ़, लाड़काने जो बुकटी हुयो कुर्बान बुकटी, रहबर डाइजेस्ट हूंदी के दौर में निकिरंदी, असां ई पढ़ीसीं उहा। उनजे साईं जीएम सैयद जे तनक़ीद लिखियईं, साईं जीएम सैयद खे पंहिंजी किताब जो सॼो सेट ॾियारे मोकिलियो, अञा पढ़ी अञा मूंखे तनक़ीद कर। सियासतदाननि में मोहम्मद अली जिन्ना जंहिंजे लाइ ख़ुदि ॿियनि खे त छॾियो, ख़ुदि साईं जीएम सैयद असेंबली में वेठे जॾहिं ॿुधो त मोहम्मद अली जिन्ना के हमले में मारिजी वियो आहे त साईं जीएम सैयद रोई वेठो।
माना एॾो वॾो पॉपुलर शख्स, पर जॾहिं साईं जीएम सैद सिध जी ॻाल्हि रखी तॾहिं मोहम्मद अली जिन्ना खेसि चयो त मिस्टर सैद, लॻे ईअं थो त हाणे तुंहिंजा ऐं असांजा रस्ता जुदा थी विया आहिनि, हाणे पाण कॾहिं था ॾिसूं। इहो उहो दौर हो जॾहिं मोहम्मद अली जिन्ना ते अखियूं ॿूटे जेको आहे बरसगीर जो ख़ासि तौर ते मुस्लमान, बरसगीर जो ख़ासि तौर ते मुस्लमान ऐं सभु सियासतदान अखियूं ॿूटे जेको चवंदा त हीअ सभु कुझु आहे असांजो। उन वक़्तु साईं जीएम सैद चयो त मूंखे हिन ॻाल्हि जी ग़लती कान्हे, हिकिड़े लम्हे लाइ बि अफ़सोस कोन्हे, आउं तोसां गॾु नथो हली सघां, पर आउं कंहिं बि सूरत में सिंध जो सुवाल तां पहुचे अचण लाइ तयारु न आहियां। साईं जीएम सैद मोहम्मद अली जिन्ना जहिड़े शख़्स खे छॾे ॾिनो, हुन खां पंहिंजो रस्तो पाकिस्तान ठहण खां अॻु में, पाकिस्तान ठहण खां अॻु में मोहम्मद अली जिन्ना सां साईं जीएम सैद इहा ॻाल्हि बोल शिमला में थी, लिखत था पढ़ो जेको आहे त साईं जीएम सैद पाकिस्तान ठहण खां अॻु में मोहम्मद अली जिन्ना जहिड़े शख़्स खे मुकमिल तौर ते जेको आहे रद्द करे छॾियो, हिन खां जुदा थी वियो। ऐं सिंध मुंहिंजे लाइ सभ खां वधीक अहम आहे। ऐं ॿियो फिक्री तौर ते टे क़ुवतूं सिंध में रहियूं, हिकिड़ा मज़हबी जंहिंजो सरबराह ईअं खणी चवंदो मौलाना मौदूदी हुयो, उन बि साईं जीएम सैद ते फिक्री लिहाज़ सां, साईं जीएम सैद पाकिस्तान खां अॻु में किताब लिखण शुरू कया ऐं पंहिंजे आख़िरी पसार ताईं साईं जीएम सैद किताब लिखंदो रहियो। पर बहस हिकिड़े किताब जे ऐं दावा सां थो चवां त अॼु ॾींहं ताईं साईं जीएम सैद जे कंहिं हिकिड़े फिक्री किताब जो हवालो ॾेई करे उन जे ख़िलाफ़ कंहिंखे बि लिखण जी हिमत नथी सघे। कंहिंमें एतिरे कलम, कंहिंमें बि एतिरी कलमी सख़ा आहे ई कोन जो दलीलनि सां साईं जीएम सैद जे कंहिं बि किताब खे रद्द करे, भली दया दिल दास्तान मोहबत हुजे खां वठी मुंहिंजे सिंधू जे छोड़ण चाराए ताईं कंहिंमें एतिरी फिक्री हिमत कोन्हे। ही कम्युनिस्ट मुक़रर जेको आहे पहिरियों फेसबुक ते ॾिठो, अयूब थो चए, अयूब शेख थो चए त साईं जीएम सैद तालिबाननि खे पैदा कयो, उहो कीअं जेको आहे त फादर ऑफ नेशन थी सघे थो। खेसि ख़बर हुअणु घुरिजे त साईं जीएम सैद जॾहिं तालिबाननि जो वजूद ई कोन हुयो, तॾहिं 1951-52 में जनीवा में हितां वफ़द जी नुमाइंदगी कंदे ख़बरदार कयो अमेरिका ऐं बर्तानिया खे त मां तव्हांखे ख़बरदार थो कयां, तव्हां मज़हबी जमातुनि खे जेको तव्हां पैसो ॾोकड़ ॾेई हुनखे ताक़तवर था कयो, इहे आईंदह हली करे सॼी दुनिया जे अमन जे लाइ तबाह कुन जेको हथियार साबित थींदा। इन्हनि खे तव्हांखे झलिया थो तबीअ थो कयां, तव्हां इन्हनि खे सपोर्ट करणु बंदि कयो। तॾहिं कम्युनिस्ट पार्टी जे कंहिं बि अॻवान इन्हनि तालिबाननि जे ख़िलाफ़ कोन लिखियो। तॾहिं पलीजो साहब जेको वॾो पलीजो रसूल बख्श पलीजो साहब, उहो जिन्ना घास जो जेका मेंबर हुयो क्याची में, ताजो साहब ख़बर हूंदी पढ़ियल आहे, ताजो साहब जिन्ना घास हिकिड़ो स्क्वाड ठहियल हो मुस्लिम लीग जो, उनजी जेको आहे सरबराही कंदो, हू कीअं थो जेको आहे रसूल बख्श पलीजे खे साईं जीएम सैद जे बराबरि कयो। तारीख़ में हा ठीकु आहे, बलूंगड़ा के पंहिंजी सालगिरह ते किथे किथे साईं जीएम सैद तनक़ीद कनि, भली कनि, पर उन्हनि में का बि सियासी तारीख़ी हक़ीक़त आहे ई कान। तारीख़ी ऐं सियासी हक़ीक़तुनि में का बि आहे ई कान। हू रुगो पंहिंजो पाण खे वणाइण ख़ातिर, रुगो पंहिंजो पाण खे सरकार वटि वणाइण ख़ातिर हुननि तनक़ीद कई आहे, उनमें का बि हक़ीक़त कान्हे। इन करे साईं जीएम सैद आउं सम्झां थो पियो सिंध जी सॼी तारीख़ में हिकु मुनफ़रिद ऐं आला मक़ाम रखंदड़ शख़्स हुयो। मुंहिंजी पंहिंजी हिकिड़ो मां एतिरो घणो पढ़ियल न आहियां, असांजो सूर्य साहिब चयो त असां पढ़ियल न आहियूं, मूंखां सूर्य साहिब बि वधीक पढ़ियल आहे, असां मिड़ई ईअं क़ौमी कारकुन आहियूं। सो असां सम्झूं था त साईं जीएम सैद तारीख़ जो तमामु वॾो शख़्स। हिते अॻ में असांजो दोस्त ऐलान करे त मां तकीर मुख़्तसिर कजो, सो हुनजो ऐलान कयां अयाज़ खिले थो न तव्हांजो मां भरम रखां थो, तमामु मुख़्तसिर किताब कयां थो ऐं इजाज़त वठां पंहिंजे
रबर कमेटी सरबराह खां त जेतोणीक रबर कमेटी हिन महिल हिसो न आहियां पर थोरो घणो मतां असांजो न ॿुधल हुजे रबर कमेटी खे ठाहिण में उन हवाले सां जेकॾहिं असांखे इजाज़त ॾियो त आउं पंहिंजी पार्टी तरफ़ां जेको ऐलान कयो आहे जेको ऐलान असां कयो आहे जीअं सिंध क़ौमी महाज शहीद बशीर खान तरफ़ां उनजो हिते ऐलान कया जेकर ऐलान इजाज़त हुजे त ऐं फ़ाइदो थो वठां न त ऐं ऐलान करे सघां पियो फ़ाइदो असां जीअं सिंध क़ौमी महाज शहीद बशीर खान का हरू भरू अमली तौर ते एॾी वॾी पार्टी न आहियूं ॿियूं तमामु वॾियूं पार्टियूं सभु वॾियूं पार्टियूं असां 5 नवंबर खां वठी 20 दिसंबर ताईं 5 नवंबर खां वठी 20 दिसंबर ताईं 4 तमामु वॾा शानदार पंहिंजे हाल असां हुन में शानदार चवंदासीं असांजो हक़ आहे बाक़ी जेकी जंहिंजी जहिड़ी मर्ज़ी उहो शानदार चए या न चए असां शानदार रैलियूं कढियूं खेरपुर तोशो फिरोज टंडो लयार ऐं काज़ी अहमद तव्हां ॾिठो हूंदो त उन में ॻाढ़ो झंडो उन में ॻाढ़ो झंडो उन रैलियुनि में ॻाढ़ो झंडो उन रैलियुनि में ॻाढ़े झंडे खां माण्हू एतिरा परेशान थिया जो 25 दिसंबर ते जीअं हमला पंहिंजी सालगिरह कई आहे न मोहम्मद अली जिन्ना जी बि सालगिरह ॾींहुं जेको आहे 25 दिसंबर उन बदबख्त जो ॾींहुं बि 25 दिसंबर तो मूंखे हिकिड़े दोस्त चयो मां किथे तकीर कई त 25 दिसंबर जेके बि ॿिया सभु मार पेंशन दुश्मन जेको आहे मोहम्मद अली जिन्ना बि आहे उन नालो बि नथो खणो पिया उल्टी ईंदी आहे आस सां त मूंखे उल्टी ईंदी आहे ऐं हुनखे टाइट थो कयां त मूंखे उल्टी बि ईंदी आहे त बहरहाल उहो नतीजो पंहिंजे झंडे खां एॾो रोबता वञो असां हुन बि 4 जलसा कया वञो असां एॾी वॾी पार्टी 4 जलसा करिया हीअ जेके कल्ह थोरो नंढड़ो नंढड़ो ग्रुप एॾी वॾी ॻाल्हि करे परेशान थी वियो बहरहाल 13 दिसंबर ते सॼी सिंध में यौम पंचायत ते सॼी सिंध में सभु कौमपरस्त कारकुन क़ौमी कारकुन लॻा गवाह आहिनि त सॼी सिंधी क़ौम वटि हथ में झंडो कहिड़ो सॼी सिंधी क़ौम वटि झंडो कहिड़ो उहो फ़क़्ति ॻाढ़ो हुन ते असां कोशिशि कयूं था असां दोस्तनि खे अर्ज़ु बि कंदासीं त महिरबानी करे इन ॻाढ़े झंडे में जिसकम शहीद बशीर खान न लिखारायो जीअं सिंध महाज न लिखारायो मुंहिंजो अर्ज़ु आहे वधीक राज आयो जिसकम अब्दुल राज साहब न लिखारायो जेका जेका तव्हांजी पार्टी आहे जीअं सिंध तहरीक न लिखारायो जीअं सिंध कोई पार्टी नवाज़ खान दौर खे बि अर्ज़ु आहे उहो बि न लिखाराई ॻाढ़ो झंडो सां क़ौमी झंडो आहे उनखे क़ौमी झंडो रहणु ॾियो मुंहिंजी अर्ज़ु आहे वधीक मौलिया मालिक आहे हर पार्टी पंहिंजो पाण ख़ुदि मुख्तियार आहे सॼी सिंध ॻाढ़ो झंडो खयो बग़ैर कंहिं पार्टी फ़र्क़ जे सॼी सिंध में ॿिए कंहिं बि पार्टी जो हुकुमरान हुजनि या हुकुमरान जा छड़ता हुजनि कंहिं बि पार्टी जो झंडो सिंध जे माण्हुनि जे हथ में न हो फ़क़्ति ॻाढ़ो झंडो माना नुमाइंदगी थी सॼे सिंध चई न ही था चवनि साईं जीएम साहिब कयो छा आहे ही था चवनि साईं जीएम साहिब सिंधी माण्हू खे ॾिनो छा आहे सिंधी माण्हू में जेकॾहिं इज़त ज़मीर उहो जेके पैदा थियो आहे त हिन साईं जीएम साहिब ऐं सिंधी क़ौम ठीकु आहे इलेक्शन में जीअं सिंध तक़रीबन मां सम्झां थो जीअं सिंध साईं जीएम साहिब जा फिक्री पूरे लॻ इलेक्शन में न आहिनि तव्हां छा इन सॼी 1 दिसंबर खे रेफरेंडम नथा सम्झो छा सॼी दुनिया हिन 1 दिसंबर खे जीअं सिंध जो झंडो ही ॻाढ़ो झंडो माण्हुनि जे हथ में रेफरेंडम न आहे छा सिंधी माण्हुनि जो वोट न हूंदो आहे साईं जीएम साहिब खे त ही फिक्री रहनुमा आहे जेको सिंध जी निमांगी करे सघे ऐं मां सम्झां थो त ही के पार्टी कोशिश कोन कई
ईमानदारी सां न पोइ असां कईसीं, असां न कईसीं। थी सघे त ॿियनि दोस्तनि में कोशिशि न कई हुजे। कंहिं न चयो त तव्हां 23 दिसंबर ते नालो झंडो खणो, कंहिं न चयो। सिंधी क़ौम पाण ऐलान कयो त सिंध क़ौमी नुमाइंदगी ही नालो झंडो कयो। ऐं नालो झंडो जेके चवनि था भई नालो झंडो कुआरी नालो साईं जीएम साईं जो न आहे, ईअं आहे ई कोन। तव्हां भली मुक़दर सिंध जेको आहे हुन विच में आणे छॾियो, पर मुक़दर सिंध हुअण जे बावजूद बि साईं जीएम साईं जो झंडो हुयो, साईं जीएम साईं जी हयाती में जेको झंडो हुयो उहो ई नालो झंडो, ही नालो झंडो साईं जीएम साईं वटि नालो झंडो हुयो। तंहिंजे करे असां वटि बि कुआरी वारो नालो झंडो उहो क़ौमी झंडो आहे। साईं जीएम साईं ठीकु आहे, लिखियो बि अथई। साईं जीएम साईं त वॾो अज़ीम हुयो, हुन लिखियो बि आहे त झंडा जमायतूं पार्टियूं उहे ठाहे बि मक़सद खे हासिल करण लाइ। ठीकु आहे, ईअं बि आहे, पर साईं जीएम साईं पाण जेको आहे सिंध जे क़ौमी तराने जो थी बीहंदो। बीमारी जे बावजूद बि जेके सीनियर दोस्त वेठा आहिनि, असलम की कुलबा सीनियर आहे, जहाज साहब सीनियर आहे, नवाज़ साहब सीनियर आहे, असांजो सूर्य सिंधी बि सीनियर दोस्त आहे। सभिनी खे ख़बर आहे साईं सफ़ा साहब अखियुनि जो गवाह आहे हिन ॻाल्हियुनि जो। साईं जीएम साईं सिंध जे क़ौमी तराने जो थी बीहंदो। साईं जीएम साईं जे भरिसां पासे सां उसे सां कारो झंडो हुयो। कंहिं महिल बि साईं ईअं न चयो त हीउ असांजो न आहे, केॾी महिल साईं कॾहिं न। इन करे नाटक ड्रामा घणा थींदा असांखे मुझाइण जे लाइ, क़ौमी तरीक़े मुझाइण जे लाइ तमामु घणा नाटक थींदा, तमामु घणा जेको आहे त अहिड़े क़िस्म जा गुजरा जेको आहे तमामु घणा वॾा वॾा हैदर मल्हाह सिंध जी तारीख़ लिखंदो। हैदर मल्हाह यूसुफ मीरक भली थिए, हैदर मल्हाह यूसुफ मीरक सानी भली थिए, पर खेसि ख़बर घुरिजे त वरी जेको आहे अब्दुल वाहिद आसिर सां पैदा थींदो। असां में नवाज़ भाॼाई बि आहे, नवाज़ ज़ोर बि आहे, तमामु आलिशान था लिखनि, जेके वरी सर में साइजी बि वरी लिखी सघनि था, जेके सर में साइजी बि वरी लिखी सघनि था। 16 साल खां पोइ बि चर्चा में घणो थींदो, 1000 साल खां मथे गुज़री वियो आहे चर्चा में लिखण खां पोइ, पर अॼु वक़्तु साबित कयो आहे 50 खां वठी सिंध जो को अहिड़ो माण्हू न आहे जेको राजा डायर खे हीरो न तस्लीम कंदो हुजे। 1000 साल गुज़री वियो आहे। तंहिंजे करे इहे आज़ी तौर ते जेके बलूंगड़ा आहिनि परेशान थियण जी ज़रूरत न आहे। आख़िर में ख़ुदा थो चाहियां तव्हांखे जीअं सिर्फ़ कोई महाराज शेख बशीर ख़ान चाहे थी, मां तव्हांखे कुझु हक़ीक़तूं इत्तफ़ाक़ कुझु ॻाल्हि कंदुसि, पर दोस्त चवंदा तनक़ीद था कनि। असुल में असांखे हाणे तनक़ीद तो हथु खयोसीं, कंहिं बि ॻाल्हि झंडे वारे ते तनक़ीद न कबी। जेके आहिनि जीअं आहिनि जहिड़ा आहिनि असांजा आहिनि पंहिंजा आहिनि। तंहिंजे करे असां ऐलान था कयूं 21 तारीख़ ते वरी असां ही ॻाढ़ो झंडो 21 तारीख़ ते वरी असां ही ॻाढ़ो झंडो पुरानो बाईपास ते खणी वेंदासीं ऐं पंजाब खे इहो ॿुधाईंदासीं, त पंजाब मतो सां जहिड़ो आहे, पंजाब मतो सां जहिड़ो आहे। ठीकु आहे, ॿिया दोस्त कहिड़ा बि नाला आहिनि, असां उन्हनि खे ॿुधायूं त तव्हांखे तुंहिंजो देश मुंहिंजो देश छो नथो वणे। तव्हां असांखे ॿुधायो त सही तव्हांखे तुंहिंजो देश मुंहिंजो देश छो नथो वणे, तव्हांखे तुंहिंजो रबर मुंहिंजो रबर छो नथो वणे, तव्हांखे आख़िर सचो देशी पको देशी तव्हांखे छो नथो वणे, तव्हांखे आख़िर अब्दुल वाहिद आसिर साहब छो नथो वणे। तंहिंजे करे पाण नाला इहे हणंदासीं, मां जो अल्लाह जेके मूंखे इजाज़त ॾियनि त नाला हणो तुंहिंजो देश मुंहिंजो देश, नाला हणो सभिनी खे ॿुधायूं, सभु चयूं था इहो तुंहिंजो रबर मुंहिंजो रबर, पंजाब पतो सां अब्दुल वाहिद आसिर साहब जिंदाबाद। सचो देशी पको देशी, सचो देशी पको देशी।